असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे दॿाइण न विसारियो जीअं हर नोटिफिकेशन मिले तव्हांखे पहिरियों गोज़ट ख़ान घमसानी अची हिते घमसान मचाईंदो। हाणे उनखां ॾिसंदा कहिड़ा घमसान थो मचाए पियो। त हे बलूचिस्तान खां आयो आहे, असांजो तर्जा निगार आहे। जी साईं, तव्हांखे असां प्रोग्राम में असां तव्हांखे वेलकम कयूं था, भलीकार कयूं था। अॼु तव्हां कहिड़ो घमसान मचाईंदो, कहिड़ी सूरत हाल ते तर्जा निगार नवां नवां तर्जा कंदव। असां साईं सीपेक ते ॻाल्हाईंदासीं। ठीकु आहे साईं, सीपेक ते ई ॻाल्हायो। तव्हां पंहिंजो बरोच के स्टाइल सां ॻाल्हाइजो बाक़ाइदे जीअं। अच्छा, हाणे ॿुधायो सीपेक जे मुतालिक़ ॿुधायो छा आहे सीपेक में सिस्टम अॼुकल्ह छा थी रहियो आहे ऐं छा थींदो। सीपेक ते थोरो ॻाल्हायो। असां रुगो सीअ ते न ॻाल्हाईंदासीं, इहो थड़को पिया। असां ॻाल्हाईंदासीं कुझु ऊन्हारे ते बि ॻाल्हाईंदासीं। हाणे सीउ आहे, सीअ में पेक थी वेंदो सीअ में। असां बलूचिस्तान ताईं विया आहियूं, असां परे परे तर्जा निकार असां तर्जा कया आहिनि ऐं परे परे वञी ॻाल्हायो आहे, मीडिया ते विया आहियूं। त इहो जेको आहे सूरत हाल तमामु जेको सीपेक थो हले, रुगो माण्हुनि खे सीअ में रुगो थड़कणो न आहे, कुझु ऊन्हारे ते बि ॻाल्हाइणो आहे असांखे। अच्छा, इहो मां तव्हांजो सीपेक पुछो, तव्हां जवाबु सम्झ नथो अचे, अलाए छा पिया चओ। असां ऊन्हारे ते ॻाल्हाईंदासीं, सीपेक ते न ॻाल्हाईंदासीं, इहो माण्हू थड़के थो। असांखे कुझु ॿियो ॻाल्हाइणो आहे। इमरान ख़ान जी हुकूमत खे कीअं धारियो, छा आहे भला, हली सघंदी कुझु वक़्तु टाइम या ख़तमु थी वेंदी, छा थी वेंदी, असांखे थोरो इहो ॿुधाईंदा। इन पिटल खे ख़ुदा जी पिट लॻंदी, इहो कॾहिं बि न हली सघंदो, छो जो अलाह जा घर ठाहिराया अथई। ऐं असांखे बि वॾो अफ़सोस थियो आहे, असां हिन पाकिस्तान जमहूरी मुल्क खे अॼु ताईं इहो कॾहिं बि केस ख़राबु न ॿुधोसीं। हिन ख़राबु केस कराया आहिनि ऐं जेके शहर बंदि कराए वरी अलाह जा घर ठाहिराया अथई। हे यहूदी आहे, हे मुस्लमान न आहे, असांखे कोन थो लॻे त मुस्लमान आहे। असां जेकॾहिं गॾिजी करे मुस्लमान इन जे ख़िलाफ़ु जहद कंदासीं ऐं शहरनि में निकिरंदासीं त तॾहिं असांजो जमहूरी पाकिस्तान में बरकत पवंदी ऐं मुल्क हलंदो। जेके ख़ुदा जा घर ठाहिराया अथई उन कॾहिं बि खटियो न खाईंदो। अख़्तर मेंगल आहे तव्हांजो अॻुवाण, अख़्तर मेंगल आहे न तव्हांजो पार्टी जेको सरबराह आहे, तव्हां उनजी पार्टी जा तालुक़ रखो था BNP जा, ठीकु आहे न। उनजे मुतालिक़ ॿुधायो तव्हां कीअं ॾिसो पंहिंजे हुनखे सही थो करे पियो अख़्तर मेंगल। इहो बि सही कोन थो करे, घणे करे जो हिन जी पुटे जी पार्टी आहे नी, सभु जीअं कंदा, जीअं हू करे थो तीअं हे कंदा। हिन खे खोखलो बणाए रहिया आहियूं। असां ॿाहिरि पासे में रहिया आहियूं, जिते बि रहिया आहियूं, बलूचिस्तान रहिया आहियूं, सिंध रहिया आहियूं, पंजाब में रहिया आहियूं, जेके मनसूबा घुमियो आहियां मां, इहो यहूदी कॾहिं मां न ॾिठो आहे। ऐं जामे ॾिसो अलाह जा घर आहिनि जे ॿियनि हिंदुस्तान जे मुल्कनि में, जाते बि हिंदुस्तान जा मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे दॿाइण न विसारींदा। आबिद जो वीडियो शेर सां शेर वरी जेको आहे तो पाण में ठहनि कोन था, अॼुकल्ह वठण लॻी पवंदी, छा मसइलो आहे। आबिद शेर अली चई चवां फवाद ऐं माजिद ऐं हुन पंहिंजो गाॾी का रिवर्स थी वठां ई छा। हा माजिद साजिद खे धकु हयो, साजिद किरी पियो रोड ते। पोइ साईं वठ वठां थी वई, घर में ॾंदा लच्छूं वठ वठां हुजे। मूंखे त इहा ख़बर आहे त कल्ह माई गुॾो उते भई भॼंदी उते घर में जुंजा छोरियूं लथ सां वॾी सतको साईं, कुकरनि ते माल ते ॾाढो सतको। इहा ॻाल्हि इहो केॾो आवाज़ ॾियूं पखियुनि लाइ आज़ारो भॼंदी घर में गुंदा छोरियूं। हा बचा थियो साजिद जो के पनुअ जो, हा पनुअ जी पाड़ पतिजी वई। हा पनुअ जी पाड़ पतिजी। केरु आहे पनु? कनू? हा इहो कनू इहो परे जो आहे। हाँ, एक बार एक जगह पे बैठा था, एक जगह पे बैठा था और हमारे पास चारों ही पासा हमने कुत्तों की भौंक आई। मैंने कहा तो साजिद का बच्चा, वो मैंने उन जगहों